हित दहशत दिलियों डारे थी ऐं वहशत माण्हू मारे थी हित दहशत दिलियों डारे थी रब खैर करे। ऐं वहशत माण्हू महबूब जी अखियुनि में आब इहो आब मुंहिंजी दिल ते क़यामत न बर्पा करे विझे। मल्हार इहो साहबज़ादा सुपरी अॼु छो अखियुनि में लुड़क अटकी पिया अथई। किथे तुंहिंजे लुड़कनि जो कारण मां त कोन आहियां। जेकॾहिं मां आहियां न त मुंहिंजी सज़ा मौत हुजे। जेकॾहिं ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजे जिस्म जी बूटी बूटी ॿरे थी। छा ॻाल्हि आहे? जल्दी ॿुधाए राबिल, जल्दी ॿुधाए। चुप छो आहीं? कुछ भी कोन थियो आहे मल्हार, बस तुंहिंजी प्रीत थी मूंखे घोड़ा ॻाइण ते मजबूर करे। मल्हार रोज़ तूं एतिरा कशाला करे मूंसां मिलण ईंदो आहीं। बस इहे ई तुंहिंजा गुण ॻाईंदे मुंहिंजी अखियुनि में आब अची विया। न महबूबा, ॻाल्हि का ॿी आहे। राबिल, तोखे मुंहिंजो कसम छा ॻाल्हि आहे? मल्हार पालाज खान पगड़ बणजी मुंहिंजो मांस तो खाइण चाहे। मां ॾाढी परेशान आहियां मल्हार। पालाश खान? राबिल, तो मूंखे ॿुधायो छो कोन? मां हुनजो सिर खणी छॾियां हा। मल्हार रोज़ मुंहिंजे साम्हूं अची पंहिंजी गंदी ख्वाहिशुनि जो मुंहिंजे साम्हूं किताब खोलींदो आहे। मल्हार इन भलाज खान जे करे मां रोज़ नई कुंड मटाए वञी बकरियूं चारींदी आहियां। पर हाणे ईंदो न हयाती विञाए वेंदो। पालाश खान जी हयाती जा जेके सिज हुया से उभरिया बस। न मल्हार न, तूं इन पालाज खान जहिड़े ज़ालिम सां छेड़ो करे कोन सघंदे। ज़मीन ट्रामो करे छॾींदुसि बालाज खान दिल। न मल्हार न, तोखे मुंहिंजो कसम तूं अहिड़ो को बि कमु न कजांइ जंहिंसां बालाज खान तुंहिंजी हयाती जो दुश्मन बणिजी वञे। ऐं मल्हार बाबा सां बि इहा ॻाल्हि न कजांइ, न त बाबा परेशान थी वेंदो। तुंहिंजो कसम जेकॾहिं हाणे बालाश खान तोखे तंग कयो न त तुंहिंजो मल्हार तुंहिंजे मथां कुर्बान थी वेंदो।